असां हिन वक़्तु लखी गुलाम शाह तालके जे चक शहर में मौजूदु आहियूं, जिते क़बीलाई तकरारनि सबबि बाज़ार जी सूरत हाल तव्हांखे ॿुधायूं पिया त हिते चक शहर जो कारोबार मुकमल ठिप थी वियो आहे ऐं हिते महर, जतोई, शरफ बडाणी, जतोई जागीराणी ऐं ॿियनि ज़ातियुनि में खूनी तकरार हलंदड़ आहिनि। हिन चक शहर में सरेआम गैरकानूनी असले सां हथियारबंद अक्सर ईंदा वेंदा रहनि था, पर हितां जी जेका पुलिस आहे चक शहर जी, चक थाणे जी, उहा उन्हनि खे कुझु बि चवण लाइ तयारु न आहे। जंहिं सबबि चक जे जेकी थोरा घणा माण्हू ख़रीदारीअ लाइ पहुचनि था, सो बि उन्हनि हथियारबंदनि खे ऐं असले वारनि माण्हुनि खे ॾिसी करे ख़ौफ़ मचां उहे हलिया था वञनि। अक्सर माण्हू घरनि ताईं महदूदु आहिनि, ख़रीदारीअ ताईं नथा अचनि। हीअ जेके कारोबारी माण्हू आहिनि, इहे सॼो ॾींहुं कारोबार खोले करे वेहनि था ग्राहकनि जे इंतज़ार में, पर ओड़ा जा ओड़ा हिक ॿिए सां कचहरी करे वापसि हलिया था वञनि, पर हिते ख़रीदार बिल्कुलु बि न आहिनि, जंहिंजे करे कारोबारनि खे कापारी धकु लॻो आहे। वधीक हिन कारोबारनि सां ॻाल्हायूं था त हुननि जो छा चवणु आहे। झेड़नि झटनि जे करे कारोबार सफ़ा डाउन थी विया, माण्हू अचनि ई नथा। कबायली झेड़नि जे करे अमन कोन्हे को। असां शहरी माण्हू वञूं त काॾे वञूं, सम्झी भाउ। न पुलिस जेको आहे को मसइलो करे, चऊं था बाबा पुलिस वारनि खे त बाबा को शहर में को आहे त को हे अमन अमान को थिए, आज जेको आहे त माना हथियार खणी शहर घुमंदा। असां मसइलो इहो आहे, शहर असांजो सफ़ा कबायली झेड़नि में वियो आहे, तबाह थी। सफ़ा सुबुह सां अचूं था, का शइ कोन्हे का, वेही वेही ईअं हलिया था वञूं। हे महीना उहे बि फ़सुलु न हूंदो आहे, मंदियूं हूंदियूं आहिनि, पर हिन भेरे झेड़नि जे करे सफ़ा माना कमु लथल आहे। सॼी बाज़ार वीरान लॻी पई आहे, हर दुकानदार वांदो वेठो आहे, का शइ कोन्हे का। कबायली झेड़नि में ॾाढो मसइलो थी वियो आहे। हाणे असां त सोचियूं वेठा आहियूं त हाणे कॾहिं हितां निकिरूं, चकु छॾियूं त छा कयूं। साईं असांजो चकु शहर माशाल्लाह एॾो सुठो सुलझियल हुयो, पढ़ियल लिखियल जो शहर हुयो, त जॾहिं खां ताईं झेड़ा थिया आहिनि असांजो शहर बिल्कुलु सुनसान लॻो पियो आहे। माना वञूं था बाज़ारनि में, वञूं था साईं कंहिं शहर ॿाहिरि निकिरूं था, माना फुर लुट लॻी पई आहे, ग़रीबनि लाइ आज़ादु लॻो पियो आहे, कारोबार बंदि लॻो पियो आहे। असां हुकूमत खे अपील कयूं था त इहे जेके झेड़ा थियनि था शहर में, इहे बंदि कराए वञे। से चक पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॾोहारनि कुझु थाणनि ते बचल भयो, दाइमलक थाणनि ते हमला कया, हथियार बि फुर कया ऐं हथियारबंद चक शहर में घुमंदा था वठनि, पर पुलिस चक एस एच ओ हुजे या दाइमलक या जेको आहे बचल भयो, उन्हनि खे हथ विझण लाइ तयारु न आहे। साईं चक जो जेको अमन अमान आहे उहो सभिनी जे अॻियां आहे। चक जो टोटल कारोबार जेको आहे ख़तम थी चुको आहे ऐं शहर जा जेके बि माण्हू शरीफ़ माण्हू, जेके बि मुख़्तलिफ़ ज़ातियुनि जा माण्हू आहिनि, सभु लॾ पलाण करे आहिनि। शहर सॼो वीरान लॻो पियो। झेड़ा असांजे दर में तक़रीबन कबीलाई झेड़नि कमु ख़राबु कयो आहे, जंहिंजे करे कारोबार ते इंतिहाई फ़र्क़ु पियो आहे। गुज़िरियल साल जी भेट में हिन चकर कारोबार तक़रीबन दुकानदार तव्हांखे वांदा नज़र ईंदा। हिन चकर सुबुह सां जेके ईंदा आहिनि दुकानदार, त जहिड़ा अचूं था तहिड़ा वापसि था हलिया वञूं। सो असांजे आला अमलदारनि खे, तर जे वॾेरनि भोतारनि खे इहा ई अपील आहे त ॿेली अमुन करायो, असां ते रहम कयो, त जीअं हितां जो ग़रीब अवाम सुख जो साह खणी सघे। हे चकु वीरान लॻो पियो आहे शहर सॼो। हिते ॾिसो त को अमन न आहे, झेड़ा झटा लॻा पिया आहिनि, कोई घुमण लाइ को घुमी नथो सघे। हाणे इहा आहे त अमीरनि जे हथ आहे ॻाल्हि, अगरि होॾे बि वञनि त पाण में ठाह थी थो सघे, इहे झेड़ा ख़तमु थी था सघनि। इन खे बाबा अॼु सैयद अपील थो करे त अलाह खे मञो। असां बि केतिरा क़ुरान ढोए, केॾा क़ुरान ढोईंदासीं त अमन कयो। चक शहर वासियुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त हिते क़बीलाई तकरारनि सबबि कारोबार बिल्कुलु तबाह थी चुको आहे। पुलिस जो किरदारु नज़र कोन थो अचे। IG सिंध ऐं DIG लाड़काणो खे हिननि अपील कई आहे त जल्द खां जल्द अहिड़ी का हिकमत अमली जोड़नि ऐं बासर सरदारनि ख़िलाफ़ प्रेशर डेवलप कनि, त जीअं क़बीलाई तकरार जेके आहिनि उन्हनि खे फ़ैसिले ज़रिए ख़तमु करे हितां जो अमन बहाल कराए सघे।